मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह ही लेक्चर मदरसा सिबगतुल हुदा शाहपुर चाकर में 5 जुलाई 2000 ईस्वी ते ॾिनो। सिबगतुल हुदा प्रोडक्शन जो वॉल्यूम नंबर 7 शियत जो इल्मी मुहासिबो हिस्सो पहिरियों। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबी हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, तव्हांखे ख़बर आहे अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो तव्हांखे इल्म नसीब फरमायो आहे। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह ताला जो आख़िरी नबी आहे। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो आहे, मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे ख़त्म नबूवत जे मथां ईमान आण ईमान जे जुज़न मां हिकिड़ो जुज़ आहे। जीअं अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू जी वहदानियत ते ईमान आणण असांजो फ़र्ज़ आहे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी मञण सां गॾु ख़ातमुन नबीन मञण बि फ़र्ज़ आहे। जेकॾहिं को शख़्स हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबी त मञे थो पर आख़िरी नबी नथो मञे त उहो मुस्लमान न आहे, बल्कि दायरे इस्लाम खां ख़ारिज आहे। ख़त्म नबूवत जी तक़ाज़ा इहा ई आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे आंदल दीन खे मुकमिल समझिजे। छो त ख़त्म नबूवत जो असली मफ़हूम इहो आहे, नबूवत जो सिलसिलो ख़त्म थियो, यानी इंसानियत जे रहबरी ऐं रहनुमाई जे वास्ते अल्लाह ताला जेको आख़िरी अज़ली पैगाम नाज़िल फरमायो उहो कामिल मुकमिल आहे। जेकॾहिं उन पैगाम खे कामिल न तस्लीम कबो त पोइ ईअं महसूसु कयो वेंदो त शायदि ही कामिल कोन्हे, नाक़िस आहे ऐं कंहिं ॿिए नबी जे अचण जी ज़रूरत थींदी। पर जॾहिं अल्लाह ताला क़तई तौरु नस क़तई सां फरमायो त नबी पाक अलैहिस्सलाम आख़िरी नबी आहे, त आख़िरी नबी जी तक़ाज़ा इहा आहे त हुन जो दीन मुकमिल ऐं कामिल आहे, जंहिंजो सबूत क़ुरान पाक जी आयत मुबारक आहे, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह ताला फरमायो त तव्हांजे मथां मां दीन खे मुकमिल करे छॾियो आहे ऐं दीन इस्लाम ॾेई मां तव्हांजे मथां राज़ी थी चुको आहियां। हाणे इहे इस्लाम जे बुनियादी रुकननि में जा ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे मथां ईमान आणण ऐं अक़ीदो रखणु फ़र्ज़नि में शुमार आहे। दुनिया में जेतिरा बि मुस्लमाननि जा फ़िरका पाण खे मुस्लमान सॾाइनि था, उन्हनि मञा शियो फ़िरको जेको आहे, जेके पाण खे इस्लाह अशरी बि सॾाइनि था, त उन सां गॾोगॾु पाण खे जाफ़री बि सॾाइनि था। आम तरह सां असांजे मुल्क में उनखे सवली ज़ुबान में शियो सॾियो वेंदो आहे। उन्हनि जो तक़रीबन गौर कयो वञे त इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां ईमान कोन्हे, जंहिंजे लाइ असां वटि उन्हनि जा बुनियादी किताब मौजूद आहिनि। मां तव्हांखे इंशा अल्लाह ताला तफ़सील सां बुनियादी हुन जे मसाइल जे मथां कुझु न कुझु अर्ज़ु कंदुसि, छो त जेकॾहिं बुनियादी अक़ीदनि खां सवाइ ॿिया हिननि जा अक़ीदा जंहिंजी लिस्ट तमामु तवील आहे उहा बयानु कजे त अहिड़ियूं कई नशिस्तूं थींदियूं त बि उहा उन में ॻाल्हि पूरी कान थी सघंदी। उन जे लाइ मज़ीद तव्हांखे मां आख़िर में उन्हनि जे किताबनि जी निशानदेही करे ॿुधाईंदुसि, जंहिंजो तव्हांखे मुतालो करिणो पवंदो, जंहिंजे मुताले खां बाद में तव्हांखे हुननि जे बक़ाया मसाइल जी ख़बर पइजी वेंदी। मूं जेका तव्हांजे ॾाढो बुनियादी तरह ॻाल्हि कई आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे ख़त्म नबूवत जे मथां ईमान आणणु फ़राइज़ में आहे। जेकॾहिं उन जे मथां ईमान न आंदो वियो त मुस्लमान न आहे,
ऐं ख़त्मे नबूअत जे ईमान आणण जी तक़ाज़ा इहा आहे त हुज़ूर जे दीन खे मुकमिल सम्झो वञे। सभ खां बुनियादी ॻाल्हि इहा आहे त अहले सुन्नत वल जमात जा जेके अक़ाइद आहिनि त बुनियल इस्लाम अला ख़म्सिन शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह व इक़ामत सलात व ईता ज़कात व सियाम रमज़ वल हज लिल बैतुल हराम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 5 रुकन आहिनि। पहिरियों रुकन आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवणु। ॿियो रुकन आहे नमाज़। टियों रुकन आहे ज़कात। चौथों आहे रमज़ान जा रोज़ा। 5 आहे हज शरीफ़। लेकिन अवां इन इस्लामी रुकननि जे बरख़िलाफ़ शीयनि जा रुकन वरी इन खां जुदा हलंदा। उन्हनि जो पहिरियों रुकन आहे तौहीद। तौहीद जे मथां हू ईमान आणण जो दावा कंदा। असां मुवाहिद आहियूं, तौहीद ते ईमान असांजो आहे। पर जेकॾहिं तव्हां हिननि जे तौहीद वारे मसइले खे गौर सां ॾिसो त हिननि शीयनि में हिकिड़ो अहिड़ो फ़िरक़ो आहे मआज़ अल्लाह जेके चवंदा आहिनि त हज़रत अली करमल्लाहु वजल करीम अल्लाह आहे। उन्हनि शीयनि जो नालो आहे शिया हुलूली, हे वॾी सां। उन्हनि जो अक़ीदो इहो आहे त हू नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हज़रत अलीअ जी ज़ात में हुलूल कयो आहे। हुलूल जो मक़सदु हूंदो आहे जीअं मिसाल तौर पाणी जो तव्हां गिलास भरियो, पाणी जो भरियल हुजे, उन में शरबत मिलाए तहलील करे मिलाए छॾियो, पोइ पाणी ऐं शरबत गॾिजी हिकु थी वेंदा आहिनि। तहलील हुलूल माना मिलाए छॾणु। त शीयनि जे अक़ीदे में इहा ई ॻाल्हि आहे मआज़ अल्लाह त अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू हज़रत अली जी ज़ात बाबरकात में हुलूल कयो आहे ऐं अल्लाह ताला अली आहे, अली अल्लाह आहे। आम तरह सां तव्हां जाहिलनि सिंध जे माण्हुनि खां बि ॿुधो हूंदो त जा शिया जाहिल जेका ॻाल्हि कंदा त अली अलाह आहे। सो इहा ॻाल्हि हक़ीक़त में उहा पंहिंजे ज़ाकिरनि खां पंहिंजे मौलुनि खां ॿुधी पोइ कंदा आहिनि ऐं उन्हनि जा सबूत उन्हनि जी किताबनि में ख़ुदि मौजूदु आहिनि। जीअं मिसाल तौर जेकॾहिं कंहिं शीए खे चइबो आहे त वाह हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जी ज़ात बाबरकात जो तव्हां नालो क़ुर में ॾेखारियो थो, चवंदा हा बिल्कुलु आहे, वह वल अलीउल अज़ीम। हालांकि पूरी दुनिया जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे त वह वल अलीउल अज़ीम जो इशारो अल्लाह जी ज़ात बाबरकात ॾांहुं आहे। अल्लाह अली अल्लाह ताला जी सिफ़त आहे, अज़ीम बि अल्लाह ताला जी सिफ़त आहे। वह वल अलीउल अज़ीम, अल्लाह ताला उहो अली आहे, अज़ीम आहे, आला है, बुलंद आहे। हिते अली मां मुराद अलम कोन्हे। अलम माना नालो मुराद न आहे। हज़रत अली जो नालो अली अलम आहे, सिफ़त कान्हे। जीअं कंहिंजो बि को नालो हुजे, हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जी इहो अलम आहे, नालो आहे। उहो ही वरी मआज़ अल्लाह इन आयत मां साबित करणु चाहींदा आहिनि वह वल अलीउल अज़ीम। जंहिं मज़ा बि सबूत इहो ई मिले थो त हुननि जे अक़ीदे में मआज़ अल्लाह हज़रत अली करमल्लाहु वजल करीम खे अलाह मञनि था पिया। हुननि जा सबूत किताबनि में आहिनि। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो था जेको मआज़ अल्लाह मुस्लमान सदाए पहिरियों अक़ीदो तौहीद जो बि रखे ऐं तौहीद जे अक़ीदे सां गॾोगॾु हज़रत अली करमल्लाहु वजल करीम खे अल्लाह सम्झे त माना ज़ाहिर ॻाल्हि आहे त हुनजो अल्लाह ताला जे वहदानियत ते अक़ीदो कोन्हे। ख़ुदा खे वहदहू ला शरीक कोन थो मञे। जेकॾहिं ख़ुदा ताला जी ज़ात खे वहदहू ला शरीक मञे हा त अली साईं खे उन सां शरीक न करे हा, न को हुलूल जो अक़ीदो रखे हा। तंहिंजे करे पहिरियों अक़ीदो हिननि जो इहो जेको तौहीद वारो आहे इहो कूड़ ते मबनी आहे। ॿियो हुननि जो अक़ीदो हूंदो आहे नबूअत जो, तौहीद खां पोइ नबूअत। ऐं नबूअत जे बारे में बि शीयनि जो अक़ीदो नबूअत ते कोन्हे। छाजे करे त इन्हनि जे ई किताबनि मां साबित आहे। चवंदा आहिनि त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात ॾे जेको वही नाज़ुल थियो इहो दरअसल अल्लाह ताला मोकिलियो हो हज़रत अली साईं करमल्लाहु वजल करीम ॾांहुं। पोइ उन वहीअ मोकिलण वारे टाइम ते हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जाॻिया पे मआज़ अल्लाह हज़रत अली निंड पिया हा। पोइ हज़रत जिब्रील खां बि ख़ता थी वई। पोइ उन ख़ता करण जे बजाए हज़रत अली साईं खे वही पहुचाइण जे बजाए हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बजाए हज़रत नबी करीम खे वही ॾेई वियो। पोइ अलाह साईं बि खणी चुप कई, ठहियो भला हाणे हेॾे न त होॾे मिड़े कमु थी वियो। हाणे अवां इन वजह अंदाज़ो लॻायो त संदन इन अक़ीदे मुताबिक़ बि हिननि जो नबूअत ते अक़ीदो कोन्हे। अगरि हिननि जो नबूअत जे मथां अक़ीदो हुजे हा त इहा ॻाल्हि हू कोन कनि हा त वही हज़रत अली ॾे पे आयो पर पोइ नबी साईं ॾे हलियो वियो। या वरी कंहिंखे जाहिल ईअं बि चवंदा आहिनि त जिब्रील जी नबी साईं सां यारी, पोइ जिब्रील पंहिंजी यारी निभाई
बजाए हज़रत अली जे होॾे ॾेई छॾी। हालांकि क़ुरान पाक में अलाह ताला मलाइकनि जे लाइ इरशाद फरमायो आहे, ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युमरून। मलाइक सॻोरा अलाह ताला जी बेफ़रमानी कोन कंदा आहिनि, जीअं अलाह ताला हुनखे चवंदो आहे तीअं कंदा आहिनि। त इन वजह बि साबित आहे त हिननि जो नबूअत जे मथां बि अक़ीदो कोन्हे। उन खां पोइ 3 नंबर ते शियनि जो अक़ीदो आहे, बुनियादी अक़ीदनि मां इमामत। इमामत जो त कंहिं बि तरह सां को बि नस सां सबूत कोन्हे को, छोकी क़ुरान पाक जी कंहिं आयत करीमा मां को अहिड़ो सबूत हुजे। इमाम लफ़्ज़ जेको आहे कंहिं बि अॻुवाण खे कहिड़े बि तरीक़े जे पेशवा खे इमाम चई सघिबो आहे। मसलन जीअं तव्हां असां चवंदा आहियूं पेश इमाम, मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदड़ खे पेश इमाम चइबो आहे। इमामत हुननि जे वटि बुनियादी रुकन आहे ऐं उनखे उहो मनसूस मिन अल्लाह चवंदा आहिनि। जॾहिं त क़ुरान पाक जे अलहमद खां वठी करे वन्नास ताईं पूरे क़ुरान पाक ते गौर कबो त कंहिं बि आयत मंझां जेके हिन शियनि जा 12 इमाम मुक़रर कयल आहिनि, हज़रत अली खां वठी करे हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम ताईं, उन मंझां कंहिं जे लाइ बि नस कान्हे का। जॾहिं त तौहीद जे लाइ नस जो हुजणु ज़रूरी हूंदो आहे, बुनियादी अक़ीदनि जो ज़रूरी हुजणु हूंदो आहे। जीअं तव्हांखे मां ॿुधायो त असांजे मुस्लमाननि अहले सुन्नत वल जमात जे अक़ीदे में इस्लाम जा 5 रुकन आहिनि, जंहिंजो 5 रुकननि जो क़ुरान पाक मां सबूत आहे। हिननि जे कंहिं बि अक़ीदे जो, मसलन जे तौहीद जो क़ुरान पाक मां सबूत आहे त तौहीद खे कोन था वञनि, पर जेकॾहिं नबूअत जो खणी सबूत आहे त वरी नबूअत जा ई मुनकिर आहिनि। बाक़ी रही इमामत जो कंहिं बि क़िस्म जो हिन वटि को सबूत कोन्हे क़ुरान पाक जे कंहिं बि नस मंझां। फर्ज़ी किसा, फर्ज़ी कहाणियूं जंहिंजे तहत ही इन जे मथां बुनियाद रखनि था। 2 नंबरनि जो 3 नंबरनि जो इमामत आहे। 4थो नंबर हिननि जो आहे क़यामत। अक़ीदो हिननि जो क़यामत जे मथां, त भई क़यामत थींदी। क़यामत इस्लाम जे अक़ीदनि में ज़रूरु आहे, लेकिन इस्लाम जो बुनियादनि ते मथां कोन रखियल आहे। इस्लाम जा बुनियादी अक़ीदा जेके आहिनि उनमें क़यामत शामिल कान्हे, लेकिन मोमिन जे लाइ शर्त आहे त हू क़यामत ते बि ईमान आणे। अच्छा, आख़िरत में हिननि जो जेको 5 हिननि जो उसूल आहे उहो आहे तवल्ला ऐं तबर्रा। 5 रुकन शियनि जो तवल्ला ऐं तबर्रा। तवल्ला इहो तौलियत मां वरतला, माना मुहबत करणु अहल बैत सां ऐं नबी पाक अलैहिस्सलाम जे आल सां मुहबत। तवल्ला इहा तवल्ला माना मुहबत बि हिननि वटि इस्लामी रुकन आहे। तबर्रो करणु माना जेके हुननि जे बक़ौल हुननि जे ज़ाम में जेके नबी साईं जा या अहल बैत तहार जा दुश्मन आहिनि, उन्हनि जे मथां हू तबर्रो करणु बि पंहिंजे रुकननि में शुमार कंदा आहिनि। आख़िरी जेको रुकननि जो आहे तवल्ला ऐं तबर्रा। हाणे अव्हां ॾिसंदो त हिननि जे रुकननि मंझां को बि रुकन मुस्लमाननि जे रुकननि सां कोन थो मिले। जेके बि मुस्लमाननि जा रुकन आहिनि, मिसाल वो मुसलमाननि में शाफ़ई हुजनि, मुसलमाननि में हम्बली हुजनि, मुसलमाननि में मालिकी हुजनि, मुसलमाननि में हनफ़ी हुजनि, मुसलमाननि में अशारी हुजनि, मुसलमाननि में मातुरीदी हुजनि, जेतिरा बि मुसलमाननि जा मारूफ़ जमातूं ऐं मकतब फ़िक्र आहिनि, उन मुसलमाननि जे कंहिं बि मकतब फ़िक्र सां हिननि जो इस्लामी उसूलनि जे लिहाज़ सां को उसूल मिले कोन थो पियो। इन जे करे ही बुनियादी तरह जेके असली शिया आहिनि उहे मुसलमाननि जे अक़ीदे खां ख़ारिज हुजण जे करे उन्हनि खे उलमा इकराम जी फ़तवा आहे त हिन खे 2 क़िस्मनि में अॻिते हली तक़सीम कयो वियो आहे। उहे 2 क़िस्म मां तव्हांखे अॻिते तफ़सील सां ॿुधायां थो। बुनियादी ॻाल्हि हीअ आहे, आम तरह सां माण्हू ईअं तासुर वठंदा आहिनि या थोरा घणा पढ़िया लिखिया बि इहो ई तासुर वठंदा आहिनि त शीयनि जो असां सां इख़्तिलाफ़ जेको आहे सो सिर्फ़ु सहाबा किराम जे हद ताईं आहे। वध में वधि माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त शिया था चवनि त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खां बाद में ख़िलाफ़त जो हक़दार माइटीअ जे करे, न्याणे हुजण जे करे, सौट हुजण जे करे हज़रत अली हो, पर हज़रत अली जे बजाए ज़ुल्म सां या ॾाढ सां या ज़बरदस्ती सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे विहारियो वियो। पोइ 2 नंबर में हज़रत उमर खे, 3 नंबर ते हज़रत उस्मान खे, पोइ 4थे नंबर ते लाचार मजबूर थी करे हज़रत अली खे विहारियो, जॾहिं त हू ख़लीफ़े बिला फ़सल आहे। हुननि जे बाग में बि इहा शहादत ॾींदा आहिनि, अशहदु अन अलीयन वलीउल्लाह व वसीउ रसूलुल्लाह व ख़लीफ़तुहु बिला फ़सल। मां शाहिदी थो ॾियां त अली वलीउल्लाह या वसीउ रसूलुल्लाह, नबी पाक हुन जे लाइ वसियत करे वियो आहे। व ख़लीफ़तुहु ऐं नबी सॼो ख़लीफ़ो हुआ पर बिला फ़सल सवाइ संधे जे।
छाजे करे बिला फसल ख़लीफ़ो इन जे करे चवंदा आहिनि जो त ख़लीफ़ो असां बि मञूं था। शिया बि हज़रत अली खे ख़लीफ़ो मञनि था, अहले सुन्नत वारा बि हुज़ूर हज़रत अली खे ख़लीफ़ो मञनि था, पर पोइ फ़र्क़ु करण जे लाइ हू चवंदा आहिनि ख़लीफ़त हू बिला फसल। असां चवंदा आहियूं चोथे नंबर ते ख़लीफ़ो फसल सां, ऐं हू चवंदा आहिनि ख़लीफ़ो पहिरें नंबर ते बिला फसल जे। हाणे इन अक़ीदे खे असां सम्झो आहे त इहो बुनियादी इख़्तिलाफ़ आहे असांजो शीयनि जो ऐं सुन्ननि जो। पर तव्हां जेकॾहिं शीयनि जे उसूल खे पढ़ंदव त शीयनि वटि बि ख़िलाफ़त जो मसइलो को उसूली कोन्हे, उन्हनि वटि बि ख़िलाफ़त जो मसइलो फुरूई आहे, उसूली न आहे। अहले सुन्नत व जमात जो यानी मुस्लमाननि जो ऐं शीयनि जो उसूली इख़्तिलाफ़ जीअं मां तव्हांखे ॿुधायो त तौहीद बारी ताला खां शुरू थो थिए। जॾहिं त हू अलाह ताला जे तौहीद जा ई क़ाइल कोन्हनि, अलाह तबारक व ताला जे ज़ात लाइ हज़रत अलीअ खे हुलूलियत जो अक़ीदो रखनि था त अलाह ताला जी ज़ात अली में हुलूल कयो आहे, अलाह ताला हज़रत अली सां गॾिजी वञे, शरबत पाणी में गॾिजी वञे, ईअं अलाह अली आहे, अली अलाह आहे। त हाणे इन मां अंदाज़ो लॻो त हुननि जो मुस्लमाननि सां बुनियादी तौहीद में ई इख़्तिलाफ़ आहे, जंहिंजी अवामुन्नास खे ख़बर कान्हे का। ऐं अवां आलिम आहियो, अवां बहैसियत आलिम दीन जे मुबल्लिग़ जे अवां जे मथां लाज़िम थिए थो त शीयनि जे इन बुनियादी अक़ीदे खां तव्हां मुस्लमान खे आगाह कंदा कयो ऐं उनखे ॿुधाईंदा कयो त शीयनि सां असांजो इख़्तिलाफ़ रुॻो ख़िलाफ़त जे मौज़ू ते न आहे, टिनि यारनि जे मञण या न मञण ताईं न आहे, बल्कि हुननि जो ई असांजो बुनियादी इख़्तिलाफ़ तौहीद खां शुरू थो थिए। हू ख़ुदा जे तौहीद जा मुनकिर आहिनि, अलाह ताला खे वहदहू ला शरीक करे कोन था मञनि पिया। नंबर ॿ, ॿिए नंबर में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत जे मामले में हुननि जो इख़्तिलाफ़ आहे। हू ज़ाहिरी तरह दुनिया खे बेवकूफ़ बणाइण जे लाइ चवनि था पिया त असां नबी करीम खे अलाह जो नबी आख़िरी मञूं था, लेकिन इहा ॻाल्हि हिन जा किताब कोन था मञनि। जॾहिं ते चवनि था त वही हज़रत अली ते पिया आई त पोइ नबी पाक खे कीअं हुननि मञूं। ॿ, उन खां पोइ नंबर 3 नंबर में बुनियादी ॻाल्हि आहे अलाह ताला जो क़ुर। क़ुर असांजे लाइ आख़िरी सहीफ़ो अलाह जो किताब आहे, पर तव्हां मज़हब इस्लाम खां कतो नज़र यानी इस्लामी मज़हब ऐं अक़ीदे खे छॾे अवां पूरी दुनिया जे मज़हबनि जो तव्हां मुतालो कयो, ईसाईयत हुजे, यहूदियत हुजे, बुद्ध मज़हब हुजे, हिंदू मज़हब हुजे, जेतिरा बि मज़हब आहिनि, मज़हब जे दायरे में अलाह ताला जे वजूद ऐं तसव्वुर खे मञणु ज़रूरी आहे। पोइ यहूदियत जे मज़हब में बि ख़ुदा जो वजूद आहे, ईसाईयत जे मज़हब में बि ख़ुदा जो वजूद आहे, बुद्ध मज़हब वारनि जे तरीक़े में बि ख़ुदा जो वजूद आहे, मुशरिकनि जे मज़हब में बि ख़ुदा जो वजूद आहे, हिंदू मज़हब में बि अलाह ताला जे वजूद जो तसव्वुर वटि आहे। बाक़ी जंहिं मज़हब में ख़ुदा जो तसव्वुर ई कोन्हे उन खे कम्यूनिस्ट चइबो आहे, कम्यूनिज़म तरीक़े ते हलण वारा आहिनि, सोशलिस्ट तरीक़े जा आहिनि। उन्हनि जे मज़हब में त हीअ दुनिया ऑटोमेटिक हले थी, पाण ई पाण हले थी, हिन खे हलाइण वारो को बि कोन्हे। हादसाती तौरु हीअ दुनिया पैदा थी पई आहे, हादसाती तौरु अॻिते हली आहे, ख़तमु थी वेंदी। कंहिं मनसूबे तहत, कंहिं प्रोग्राम तहत हीअ दुनिया न ठही आहे। जॾहिं त जेके बि दुनिया जा मज़हब आहिनि उहे सभई मज़हब इन ॻाल्हि जो इनकार कनि था, मज़हबनि में हादसाती तौरु दुनिया क़ाइमु न थी आहे, बल्कि मुकमिल मनसूबे तहत अलाह ताला पैदा फरमाई आहे ऐं उहो अलाह तबारक व ताला अज़ल खां अबद खां हमेशह खां आहे, जेको हमेशह हूंदो उन ई जहान ठाहियो आहे। पोइ उन ठाहिण खां बाद में अॻिते हली असांजे इख़्तिलाफ़ अक़ाइद में थियो आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे, लेकिन ख़ुदा जे वजूद में इख़्तिलाफ़ मज़हब में कोन्हे को। त मां तव्हांजे आॾो इहा पे ॻाल्हि कई त जेके बि मज़ाहिब आहिनि उन मज़हबनि वटि को न को इस्लामी किताब आहे। मसलन जे यहूदी आहिनि त हू तौरेत खे मञनि था, वो चाहे हिन वक़्त में तौरेत में तारीफ़ थी चुकी आहे, मौजूदा हालत तौरेत जी उहा असली न आहे रही। अहिड़े तरीक़े सां ईसाई आहिनि जेके इंजील जे मथां ईमान आणनि था, पोइ चाहे इंजील जेको आहे सो मौजूदा हालत में तारीफ़ शुदा, पर त बि उहो इंजील खे मञनि था। अहिड़े तरीक़े सां बुद्ध मज़हब वारा आहिनि, उन बुद्ध मज़हब वारनि जो ग्रंथ साहिब हिकिड़ो किताबु आहे, ग्रंथ साहिब चवंदा, उन ते हुननि जो अक़ीदो आहे। अहिड़े नमूने सां हिंदू मज़हब वारा आहिनि, हिंदू मज़हब वारनि जी बि पोथी आहे गीता जंहिंखे चवनि था, उन गीता जे मथां हो अक़ीदो आणनि था पिया। मुस्लमाननि जो अक़ीदो क़ुर पाक जे मथां आहे, पर तव्हां शीयनि खे ॾिसो त शीयनि जो अक़ीदो क़ुर ते आहे कोन को। दुनिया में मुस्लमान सॾाइण वारो वाहिद शियो फ़िरक़ो आहे जंहिं वटि को किताब कोन्हे। दुनिया में जेके बि मज़हबी जमातूं आहिनि
हर मज़हबी जमात किताबुल्लाह आहे, पोइ चाहे उहो मनसूख थी वियो हुजे, तहरीफ थी वियो हुजे, उहा ॿी ॻाल्हि आहे। लेकिन हू बहरहाल कंहिं न कंहिं किताब जे मथां ईमान आणनि था। मुस्लमान क़ुर करीम ते ईमान आणनि था। पहिरीं बुनियादी ॻाल्हि जेका आहे शीयनि जी उहा इहा ई आहे त माज़अल्लाह क़ुर पाक जेको मौजूदु आहे इहो ग़लति शुदा आहे। हीअ मुंहिंजे हथ में किताब आहे, हिन जो नालो आहे फसलुल ख़िताब फी तहरीफ किताब रब्बिल अरबाब। हुसैन बिन मोहम्मद तक़ी नूरी तबरसी मशहूर शीयनि जो आलिम आहे। ऐं हीअ किताब तव्हांखे मज़ेदार मां ॻाल्हि ॿुधायो आहे त हीउ छपियल बि ईरान जो आहे, हीउ पाकिस्तान में न छपियो आहे। मां उतां ईरान मां ई घुरायो आहे ऐं हीउ ईरान वारनि छपिरायो आहे। ऐं हीउ शीयनि वटि मोतबर किताब आहे, मुस्तनद किताब आहे। हिन जे सिफ़े 251 ते हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां, तव्हां उहा गौर सां नोट कयो ऐं उन में जो अंदाज़ो लॻायो त हिननि जे अक़ीदो क़ुर पाक जे बारे में छा आहे। किताब जे अंदरि फसलुल ख़िताब जे अंदरि हिन क़ुर करीम में तारीफ़ जा सबूत पेश कया आहिनि। माना पंहिंजे पर में सबूत थो पेश करे त क़ुर पाक में हिन तरह सां तारीफ़ थियल आहे, हिन तरीक़े सां तारीफ़ थियल आहे, हिन तरीक़े सां तारीफ़ थियल आहे। जंहिं मज़ा जेको हिननि जो अदलील सानियुल अशर जेको हिननि दलील ॾिनो आहे 12हों, उन 12हें दलील में ही चवे थो त क़ाल सैयद नेमतुल्लाह अल जज़ाइरी फी बाद मुअल्लिफाती कमा हुकिय अन्नहु अन्नल अखबार दालत अला ज़ालिक यदुल अला अलफ़े हदीसिन वद्दा इस्तिफाज़तहा जमाअतुन कल मुफीद वल मुहक्किक। हिननि जा वॾा वॾा अल्लामा मुफीद आहे, अल्लामा मुहक्किक आहे। उन्हनि जे रोशनी में ही चवणु थो चाहे त असां वटि क़ुर करीम जे मौजूदा क़ुर करीम जे मुहर्रफ हुजण जे लाइ, तहरीफ शुदा हुजण जे लाइ 2000 मुतवातिर हदीसूं आहिनि। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां आलिम दीन आहियो त मुतवातिर हदीस जी हैसियत केतिरी हूंदी आहे। जो किताबुल्लाह खां बाद में 2 नंबर में मुतवातिर हदीस जो दर्जो ई मक़ाम आहे। माना मोतबर खां मुस्तनद हदीस जेका हूंदी आहे असां क़ुर पाक खां पोइ 2 नंबर में हदीस जेका असां मुतवातिर हूंदी आहे, जेका सभिनी खां वधीक मुस्तनद हूंदी आहे। उहा जेकॾहिं हिकिड़ी मुतवातिरी हदीस हूंदी आहे त उन जे मथां अक़ीदे जो दीन जो बुनियाद रखिजी वेंदो आहे। पर शीयनि जे मज़हब में बक़ौल फसुल ख़िताब जे लिखे थो त असां वटि 2000 मुतवातिर रिवायतूं आहिनि। ऐं मुतवातिर पोइ कंहिंखां आहिनि थियल आहे, उहे लाज़मन जेके मुतवातिर हदीसूं रिवायतूं आहिनि से हिननि जे अइम्मा हज़रात खां हूंदियूं, जिन खे मासूम इमाम मञनि था। हज़रत अली खां, हज़रत इमाम हसन खां, हज़रत इमाम हुसैन खां, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खां, हज़रत इमाम मोहम्मद बाक़र इला आख़िरी जेके बि अइम्मा हज़रात आहिनि, उन इमामनि जूं 2000 मुतवातिर रिवायतूं आहिनि। माज़अल्लाह सुम माज़अल्लाह बक़ौल शीयनि जे, जंहिंमां साबित आहे त हीउ मौजूदा क़ुर पाक कूड़ो आहे। इन जो जेको असली वजूद आहे उहो छा आहे, असली वजूद, उन जे बारे में मां तव्हांखे वरी हिन जो ॿियो किताब आहे मोतबर तफ़सीर साफ़ी। उन तफ़सीर साफ़ी जे अंदरि बिल्कुलु वज़ाहत बीठी आहे। ऐं हीउ हिननि जो किताब तफ़सीर साफ़ी जेको आहे उहो लिखण वारो हिननि जो आहे अल्लामा फैज़ काशानी। 1991 में हुनजी वफ़ात आहे। ऐं शीयनि जो ही मोतबर तफ़सीर आहे। उन मोतबर तफ़सीर जे अंदरि हिकिड़ी रिवायत आहे जेका मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां, अवां उन में अंदाज़ो लॻायो। वफ़ी रिवायत अबी ज़र अल-ग़फ़ारी रज़ियल्लाहु अन्हु अन्नहु लम्मा तुवफ़िय रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमा अलीयुन अलैहि सलातु वस्सलाम अल क़ुरआन व जा बिही इलल मुहाजिरीन वल अंसार व अरदहु अलैहिम लमा क़द औसाहु बिज़ालिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन जे चवण जो मक़सदु इहो आहे त अबू ज़र ग़फ़ारी रावी आहे, उहो थो चवे त जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी विसाल थियो, वफ़ात थी, त हुज़ूर जे वफ़ात खां बाद में जमा अलीयुन अलैहि सलातु वस्सलाम अल क़ुरआन, क़ुरान खे तरतीब ॾेई जमा हज़रत अली कयो। हुज़ूर जे वफ़ात खां पोइ क़ुरान पाक खे हज़रत अली गॾु कयो। गॾु करण खां पोइ जा बिही इलल मुहाजिरीन वल अंसार, पोइ अली पंहिंजो क़ुरान गॾु करे ठाहे ठोके खणी मुहाजिरनि ऐं अंसारनि वटि अरदहु अलैहिम जी पेश कई त बाबा हीउ अथव क़ुरान जेको अलाह नाज़िल कयो हो, नबी ते लथो हो ऐं मां तव्हां वटि खणी आयो आहियां।
लमा क़द औसाहु बिज़ालिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन्ही जे करे मां ही क़ुरान गॾु कयो आहे जो मूंखे इन जे गॾु करण जी रसूलुल्लाह वसियत कई। फलम्मा फतहहु अबू बकरिन, जॾहिं उन्ही अली वारे क़ुरान खे जेको गॾु करे खणी आयो हज़रत अबू बकर खोले ॾिठो त ख़रज फी अव्वल सफ़ातिन फतहहा फी फ़दाइल क़ौम, उन्ही में पहिरों सिफ़ो जो हीअं खणी खोले त पहिरें ई सिफ़े ते हिकिड़ी क़ौम जी गिला लिखियल हुई, हिकिड़ी क़ौम जी उन क़ुरान में गिला लिखियल हुई। पोइ हज़रत अबू बकर जो खोलियो गिला जो ॾिठईं त वसब उमर, पोइ हज़रत उमर टप ॾिनो। पोइ छा कयईं? फ़क़ाल, चवणु लॻो या अली उर्दुदहु फला हाजत लना फ़ीह, इहो मोटाए खणी वञ क़ुरान, असांखे खपे ई कोन। इन्ही माना अंदाज़ो लॻाए थो त जन माण्हुनि जी गिला लिखियल ई शायदि हुन में अबू बकर उमर शामिल हा। जॾहिं हज़रत उमर खे कावड़ लॻी, हज़रत अली खे कावड़ लॻी, हज़रत अली साईं क़ुरान जो खोलियो त क़ुरान में उथंदे ई पहिरें अखर में अबू बकर ऐं उमर जी ऐं ॿियनि माण्हुनि जी गिला लिखियल हुई, जंहिं ते उमर साईं कावड़जी पियो, अली खे चयो खणी वञो क़ुरान, असांखे ज़रूरत कान्हे। फ़अख़ज़हु अलीयुन अलैहिस्सलातु वस्सलाम, पोइ हज़रत अली हो क़ुरान खणी वियो, फनसरफ़ ऐं मोटी वियो। सुम्मा दर ज़ैद बिन साबितन वकान क़ारिउन लिल क़ुरान, उन खां पोइ आयो हज़रत ज़ैद बिन साबित जेको क़ुरान जो कारी हो। फ़क़ाल लहू उमर, पोइ उन सां ॻाल्हि कई हज़रत उमर त इन अलीयन अलैहिस्सलाम जाअना बिल क़ुरान, ज़ैद अली असां वटि हिकिड़ो क़ुरान खणी आयो आहे, वफ़ी फ़दाइल मुहाजिरीन वल अंसार, फ़ीह फ़दाइल मुहाजिरीन वल अंसार, उन्ही क़ुरान में मुहाजिरनि जी ऐं अंसारनि जी गिला लिखियल हुई। हाणे थोरो तव्हां तवजो कयो, अली क़ुरान गॾु कयो, उन्ही क़ुरान गॾु करण खां पोइ असहाबनि वटि खणी आयो, उन्हीअ खे हज़रत अबू बकर खोलियो, खोलण सां पहिरें ई सिफ़े ते मुहाजिरनि अंसारनि जी गिला लिखियल हुई, जंहिंजे करे उमर मोटाए ॾिनो, अली वापसि खणी वियो। जंहिंजी वरी उमर साईं पाण थो वज़ाहत करे त उन्ही में फ़ज़ाइल लिखिया पिया, गिलाऊं लिखियूं पियूं हज़रत नबी पाक जे मुहाजिरनि अंसार साहबनि जूं। हाणे तव्हां उलमा जी जमात वेठा आहियो, अवां पाण बि सोचो ऐं इहा तव्हां अवामुन नास खे दावत फ़िक्र ॾियो ऐं बाक़ाइदे हुनखे पढ़ी न ॿुधायो, बल्कि क़ुरान खोले ॾेखारियो। त अचो मुस्लमानो, पहिरीं त तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो त ही मौजूदु आहे अलाह जे क़ुरान ते तव्हांजो ईमान आहे, ऐं यकीनन मुस्लमान चवंदो त मुंहिंजो क़ुरान ते ईमान आहे। पोइ उन खां बाद में तव्हां हुनखे आयतूं सूरत तौबा वग़ैरह जूं खोले ॾेखारियो, अल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो फरमाए थो, उन्हनि शख़्सनि आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह, उन्हनि जा अलाह वटि तमामु आज़म, अव्हांखे ख़बर आहे त आज़म इस्म तफ़सील अची वियो आहे, जंहिंमें रब करीम जी ज़ात बाबरकात वज़ाहत सां फरमाए थो त उन्हनि जो तमामु मथां ऐं वॾो दर्जो आहे। हाणे जॾहिं त क़ुरान पाक मौजूदु क़ुरान आहे, उहो त मुहाजिरनि ऐं अंसारनि जी तारीफ़ पियो करे, उन्हनि खे आज़म दर्जतन पियो सॾे। ॿिए हंधि क़ुरान पाक में अल्लाह रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, अल्लाह तबारक व तआला उन खां राज़ी, उहे अल्लाह तबारक व तआला खां राज़ी आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हां मुख़्तलिफ़ मक़ामात माण्हुनि खे खोले ॾेखारियो, पर ख़ुदि जेको शियो चवे त मां इंसाफ़ पसंदि आहियां, उन्ही खे बि खोले ॾेखारियो त बाबा हिकिड़े तरफ़ तव्हांजा किताब लिखनि था, मुस्तनद तफ़सीर लिखनि था त अली साईं जेको क़ुरान गॾु कयो हो उन में असहाबनि जी गिला ही, मुहाजिरनि जी गिला ही, अंसारनि जी गिला ही, हिन क़ुरान में त तारीफ़ लिखी पई आहे, तव्हांजी माना त ही क़ुरान ऐं हू क़ुरान ॿिया आहिनि, तव्हांजी माना हू असली क़ुरान जेको अली साईं वटि हो जंहिंमें मुहाजिरनि जी अंसारनि जी गिला लिखियल हुई, नऊज़ बिल्लाह हो अली कावड़ जी खणी लिकाए हलियो वियो। पोइ हज़रत अली वरी कंहिंखे बि कोन ॾेखारियो, तव्हांजो उहो किताब हज़रत अली जी बबारफ़त रुगो अहल बैतन वटि रहियो, बसि अहल बैतन वटि, ॿिए कंहिं वटि न रहियो। हो त अली खे न को मुहाजिर था मञनि, न को अंसार था मञनि, मञनि हा त पोइ कीअं थिए हा। जेकॾहिं हज़रत अली खे मुहाजिर या अंसार मञनि हा, अंसार त कोन्हे, मुहाजिर त यकीनन आहे, जे मुहाजिर त आहे, पोइ जे मुहाजिर हुजे हा त पोइ क़ुरान में मुहाजिर जी गिला छो लिखियल हुजे हा। भला जे गिला लिखी अहिड़ी आहे जेका अकुल खां ख़िलाफ़ आहे, सम्झ खां फ़हम ऐं फ़रासत खां ॿाहिरि आहे। हाणे हिन खे तव्हां इबारत मंझां अंदाज़ो लॻाए सघो था पिया त नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक
शीयनि जो अक़ीदो क़ुर पाक जे मथां आहे या न आहे। हे त 1091 जो हिननि जो मुला आहे, पर ही कुन्नी तफ़सीर जेको आहे सो हिननि जो हिन खां बि अॻे जो तमामु पुराणो किताबु आहे। अबुल हसन अली बिन इब्राहिम कुम्मी, हे तक़रीबन 30 हिजरी में ॼाओ आहे, 4 हिजरी में ही मुंहुं आहे, सन 3 सदी में 3 सदी में ॼाओ आहे, 3 सदी जे आख़िर में ऐं 4 सदी जे अवाइल में हिन जी वफ़ात थी आहे। हाणे इन तफ़सीर कुम्मीअ जे अंदरि बि तव्हां ॾिसंदव त हिननि क़ुर पाक जे बारे में नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक छा चयो आहे। मां तव्हांखे हिन जो हवालो कढी थो ॾेखारियां। 301 सिफ़े ते हीअ इबारत आहे, तव्हां पढ़ो ॿुधो त क़ुर पाक जे बारे में छा था चवनि पिया। क़ुर पाक जी आयत आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालो जो इरशाद मुबारक आहे। उन जे बारे में शिया था चवनि त हीअ आयत जेका जहिड़े तरीक़े सां लथी, वल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहात व आमनू बिमा नुज़्ज़िल अला मुहम्मदिन फी अलीन वहुवल हक़्क़ु मिन रब्बिहिम कफ़र अनहुम सय्यआतिहिम व असलह बालहुम यतो हाकज़ा नुज़िलत। हाणे इहा आयत सगुरी क़ुर पाक में जेका आहे सा हिते आलिम वेठा आहियो, हाफ़िज़ बि वेठा आहियो। वल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहात व आमनू बिमा नुज़्ज़िल अला मुहम्मदिन वहुवल हक़्क़ु मिन रब्बिहिम कफ़र अनहुम सय्यआतिहिम व असलह बालहुम। इन में फी अलीन जो अखर आहे कोन को, पर ही थो चवे त फी अलीन जो लफ़्ज़ इन में हुयो, हाकज़ा नुज़िलत अहिड़े तरीक़े सां नाज़िल थी ही, पर पोइ इहा पोयनि शख़्सनि फी अलीन जो लफ़्ज़ इन मां कढी छॾियो। हाणे जॾहिं त तव्हांजो ऐं असांजो ऐं तमामु मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वारो जे पाक कलाम में कंहिं बि क़िस्म जी का तहरीफ़ वग़ैरह कान्हे का, अल्लाह ताला जे कलाम पाक जी ज़ेर ज़बर बि पंहिंजी जॻह ते महफ़ूज़ आहे। उन खां पोइ मां रुगो सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो नमूने मुश्ते नमूना खरवार खरार मां हिकिड़ी मुठ खणण जे नमूने तौर सां तव्हांखे ॿुधायां थो त हिननि जो छा अक़ीदो आहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, जो अल्लाह ताला जे कलाम पाक जे लाइ छा था चवनि पिया। हाणे जीअं क़ुर पाक में अल्लाह ताला फरमाया वल्लज़ीन कफ़रू फ़तासन लहुम व अदल्ल अअमालहुम ज़ालिक बिअन्नहुम करहू मा अंज़लल्लाहु फ़अहबत अअमालहुम। क़ुर पाक में ही आहे, लेकिन ही था चवनि पिया त असुल में हाकज़ा नुज़िलत नाज़िल हीअ थी करहू मा अंज़लल्लाहु फी अलीन फ़अहबत अअमालहुम। इते बि फी अलीन जो लफ़्ज़ जेको हुयो सो हिननि कढी छॾियो आहे ऐं क़ुर पाक में हिननि फेर फार कई आहे। तफ़सीर उन्ही जो मतिलबु आहे त हिन जो अक़ीदो आहे। हाणे अवां इन्हनि अक़ीदनि मंझां सम्झी विया हूंदा त हिननि जो क़ुर पाक जे मथां केतिरे क़दुरु ईमान आहे। क़ुर पाक जे बारे में हिननि जो क़तई तौर सां इहो अक़ीदो आहे। अल्लाह तबारक व तआला गरीक़ रहमत फरमाए असांजे उस्ताद साईं मरहूम मुफ्ती मोहम्मद साहिबदार साईं रहमतुल्लाह ताला अलैहि वटि जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त साईं फरमाईंदा हुआ वाह मुनाज़िरी जा आहिनि गुर, जंहिंखे उहे गुर ईंदा पोइ उन गुर जे तहत दुश्मन खे मात ॾेई सघंदो ऐं दुश्मन हुन जे आॾो ॻाल्हाए कोन सघंदो। पोइ असां त उस्तादनि खां सिखी कोन सघियासीं, पर चंद ॻाल्हियूं जेके साईं ॿुधायूंसीं उहे ज़हन में आहिनि ऐं उन्हनि ते जॾहिं बि असां को अमल कयो आहे त वाक़ई सची ॻाल्हि आहे त उस्तादनि जे चवण मुताबिक़ को बि शियो वहाबी बदमज़हब उन में फतह हासिल नथो करे सघे। साईं जन फरमाईंदा त तव्हां जॾहिं बि शीए सां मुनाज़रो कयो त ॿिया जेतिरा बि इख़्तिलाफ़ी मसाइल आहिनि उन्हनि खे तव्हां आख़िर में रखो। खिलाफ़त जो मसइलो आहे, इमामत जो मसइलो आहे, बाग़ फिदक जो मसइलो आहे, अहिड़े तरीक़े सां जेतिरा बि मसाइल आहिनि उनखे तव्हां आख़िर में रखो। शीए खे तव्हां चैलेंज इहा कंदा कयो त शियो पहिरियां पंहिंजो ईमान साबित करे मौजूदु क़ुर जे मथां, माना शियो इहा ॻाल्हि साबित करे त मां हिन क़ुर खे मञा थो, पर ज़ुबानी त चवंदो त मां मञा थो। अवां कहिड़े बि शीए खां अॼुकल्ह पुछंदो हू चवंदो मुंहिंजो शियो मां बहसीअ शीए जे क़ुर करीम ते ईमान आणियां थो। पर मुंहिंजा दोस्तो उलमा किराम सगुरो अवां शीए खे चैलेंज ईअं न कयो त तूं ज़ुबान सां थो चवीं, बल्कि उनखे चओ त बहसियत शीए जे पंहिंजे कंहिं बि मोतबर किताब मां साबित करे ॾेखार त हीउ क़ुर सचो आहे।
जेके बि शीयनि जा मुस्तरद किताब आहिनि, मोतबर किताब आहिनि, कंहिं बि हिकिड़े मोतबर किताब मां शियो बिल्कुलु कतई तरह सां हवालो साबित नथो करे सघे जंहिंमें जे लिखियलु हुजे शीयनि जी किताब में त क़ुर ई सचो आहे। जॾहिं त अहले सुन्नत वल जमात जे किताबनि में, हदीस जे किताबनि में, फ़िक़ह जे किताबनि में, तारीख़ जे किताबनि में, सीरत जे किताबनि में भरपूर तरीक़े सां लिखियो पियो आहे त हीअ अलाह ताला जो आख़िरी किताब आहे, सचो आहे। अहिड़े तरीक़े सां शियो पंहिंजे कंहिं बि किताब मां साबित नथो करे, ज़ुबानी तरह चवंदो। अच्छा भला ज़ुबानी तरह छो थो चवे? उन ज़ुबानी तरह चवण जो बि सबबु आहे। शीयनि वटि हिकिड़ो बुनियादी अक़ीदो आहे त मल्ला तक़ियत लहू ला ईमान लहू। जीअं असां वटि रसूलुल्लाह जी मोतबर हदीस आहे अला ला ईमान लिमन ला मुहब्बत लहू। हुज़ूर से फरमाईंदा ख़बरदार जंहिं वटि मुहब्बत न आहे तंहिं वटि ईमान न आहे। अला ला ईमान लिमन ला मुहब्बत लहू ला ईमान लहू। त शीयनि जे अक़ीदे में आहे जंहिं वटि ला तक़ियत लहू ला ईमान लहू, जंहिं वटि तक़ियो कोन्हे उन वटि ईमान कोन्हे। तक़ीअ जो मक़सदु छा हूंदो आहे? हुननि जे चवण मुताबिक़ त तक़ियो माना ज़ाहिरी तरह ज़ुबान ते हिकिड़ो लफ़्ज़ हुजे, तव्हां माण्हुनि जे माहौल खे ॾिसी अवाम नास जे राय खे ॾिसी हिकिड़ी ॻाल्हि कंदा कयो, लेकिन तव्हांजे दिलि में उहा ॻाल्हि न हुजे, बल्कि रुगो दिलि में न, बल्कि तव्हांजा जेके मख़सूस माण्हू पढ़िया लिखिया हुजनि उन मख़सूस माण्हुनि पढ़ियलु लिखियलु जे आॾो तव्हां बिल्कुलु वज़ाह सां चवंदा कयो, खुलम खुला ॿुधाईंदा कयो असांजो इहो अक़ीदो न आहे। अहिड़ा मिसाल मां तव्हांखे पेश करण लाइ तयारु आहियां। मसलन जीअं त उसूल काफ़ी वग़ैरह में शीयनि जे किताबनि में अचे थो त हज़रत इमाम जाफ़र सादिक जी ख़िदमत में हिकिड़ो माण्हू आयो, उन खे हिकिड़ो मसइलो पुछियो, पाण हुनखे मसइलो जो जवाबु ॾिनो, बाबा हिन मसइले जो जवाबु हीअ आहे। थोरी देरि गुज़री उहो माण्हू हलियो वियो, वरी ॿियो माण्हू आयो, वरी उहो साॻियो ई मसइलो पुछियो, हज़रत इमाम जाफ़र सादिक उनखे वरी जवाबु ॿियो ॾिनो। जंहिंमहिल उहो ॿियो माण्हू उथी वियो त उन महफ़िल में मौजूदु शख़्स अर्ज़ु कयो त ऐं इमाम सगोरा मसइलो हिकिड़ो आहे, हिकिड़े माण्हू खे हिकिड़ो जवाबु ॾिनो अथव, ॿिए माण्हू खे ॿियो जवाबु ॾिनो अथव, इहो छो? पोइ पाण हुनखे फरमायो त तोखे ख़बर न आहे अतक़ियतु मज़हब आबाई व मज़हबुना या अतक़ियतु दीनुना व दीनु आबाअना। तक़ियो असांजो दीन आहे ऐं असांजे अबनि ॾाॾनि जो दीन आहे। मां पहिरें माण्हूअ खे जेको जवाबु ॾिनो इहो इन जे करे हुनखे जवाबु ॾिनुमि त हू पंहिंजे तरीक़े जो न हो, असां ऐं तव्हां वारे मज़हब जो न हुयो, तंहिंजे करे मां हुनखे ॿियो जवाबु ॾेई छॾियो। ऐं ॿिए नंबर ते जेको माण्हू आयो सो असांजे ऐं तव्हांजे मज़हब जो हो, उनखे मां सही तरीक़ो ॿुधायो। हाणे हू माण्हू त चुप थी वियो, इमाम साहिब बि चुप थी वियो, लेकिन मुस्लमान जो ज़मीर त चुप त कोन थींदो। ॿुधाइण वारे ॿुधी छॾियो, लिखण वारे लिखी छॾियो, लेकिन इंसान जो ज़मीर त चुप कोन थो रहे त हिकिड़ो इमाम हुजे, बक़ौल शीयनि जे मासूम हुजे, असां अहले सुन्नत वटि बि हू असांजे लाइ मोतबर ऐं मुस्तनद इमाम आहे ऐं साबित आहे त हू इमाम जाफ़र सादिक अहले सुन्नत वल जमात जो हो। अहिड़े बुज़ुर्ग हस्तीअ खां छा इहा ॻाल्हि मुतवक़्क़ियो थी सघे थी जो हिकिड़े ई मसइले जा ॿ जवाब हुजनि, हिकिड़े माण्हू खे हिकिड़ो ॿुधाए ॿिए खे ॿियो ॿुधाए। पोइ त अंदरि कारो कांव ॿाहिरि ॿोली हंझ जी, अहिड़ो ठलो थांव भञी भोरा छो करी, इहो त नामुमकिन आहे जो हिकिड़े माण्हू खे हिकिड़ो जवाबु ॾिजे ॿिए माण्हू खे ॿियो जवाबु ॾिजे। अर्ज़ पे कयूं त इमाम साहिब खां इहा ॻाल्हि मुतवक़्क़ियो कान्हे जो इमाम साहिब रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात बतौर तक़ीए जे हिकिड़ो जवाबु हिकिड़े माण्हू खे ॾे ॿियो ॿिए खे ॾे, पर शीए मज़हब में तक़ियो हुननि जो ईमानी हिसो आहे। हाणे मां इहा ॻाल्हि इन जे करे तव्हांखे ॿुधाई, ड्रिग थी वई थोरी मोटी अचां पंहिंजी जाइ ते, त जेकॾहिं शिया तव्हांखे चवनि बि खणी त असां क़ुर खे मञूं था त इहो तक़ीअ तौरु चवनि था, तव्हां हुननि जे ज़ुबानी ॻाल्हि ते भरोसो न कयो। 1000 दफ़ा चवे 10 दफ़ा चवे बाबा मुंहिंजो क़ुर ते भरोसो आहे, तव्हां हुनखे पकड़ इहा कंदा कयो त बाबा ठीकु आहे जेके तुंहिंजो अक़ीदो आहे त पंहिंजे किताबनि में ॾेखार। ऐं इनशा ताला मां जीअं तव्हांखे ॿुधायो उस्ताद साईं जो गुरु त क़यामत ताईं शियो पंहिंजे किताबनि मां साबित नथो करे सघे त मौजूदा क़ुर सचो आहे, छो त हुननि जे किताबनि मां इहो साबित शुदा आहे त नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक ही मौजूदा क़ुर ग़लति आहे। मिसाल तौर ॿी जेका आयत आहे क़ुर पाक में इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिही, मशहूर आयत आहे। इन जे लाइ बि शीयनि लिखियो आहे जंहिंजो मशहूर तफ़सीर मक़बूल आहे, तर्जुमा मक़बूल,
मौलाना मक़बूल हुसैन देहलवी शीओ मशहूर जो आलिम हो, उन तर्जुमो उर्दू ज़ुबान में लिखियो आहे जेको आम तरह सां मिले बि थो। अवां उन जो हाशो पढ़ो ऐं उन तर्जुमे मक़बूल खे गौर सां ॾिठो, उन में साफ़ लिखियो पियो इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फी अलीइन फातू बिसूरत में मिसलिही। चए इन में फी अलीइन जो लफ़्ज़ हुयो, पर पोइ अबू बकर ऐं उमर वारनि कढाए छॾियो, अलीअ जो नालो कढी छॾियनि। या वरी मिसाल तौरु ॿी हिकिड़ी रिवायत आहे, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन ॾे मंसूब कंदा आहिनि त लौ क़ुरिअल क़ुरआन कमा उनज़िल, लौ क़ुरिअल क़ुरआन कमा उनज़िल लअल्फ़यतुमूना मुसम्मिईन। त ऐं मुसलमानो, जीअं अलाह जो क़ुरान नाज़िल थियल आहे ऐं ओहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं क़ुरान पाक खे पढ़ियो वञे, अलाह जे नाज़िल कयल क़ुरान खे पढ़ियो वञे त तव्हांखे ज़रूर बिल ज़रूर लअल्फ़यतुमूना मुसम्मिईन, त तव्हांखे असां आल बैतनि जा बाक़ाइदे नाला लभंदा। हसन जो नालो, हुसैन जो नालो, इमाम बाकर जो नालो, इमाम हसन अस्करी जो नालो, इमाम अली रज़ा जो नालो, इमाम अली तकी जो नालो, इमाम अली नकी जो नालो, हज़रत इमाम मूसा काज़िम जो नालो, हज़रत इमाम महदी जो नालो। त लअल्फ़यतुमूना मुसम्मिईन, त तव्हां असांखे बाक़ाइदे नालनि सां लहंदव, असांजा नाला तव्हांखे क़ुरान में नज़र ईंदा। पर जॾहिं त तव्हांखे ख़बर आहे त मौजूदा क़ुरान में अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं अंबिया अलैहिस्सलाम जे नालनि खां सवा सिर्फ़ नालो हिकिड़े सहाबी ज़ैद जो नालो आहे, ॿिए कंहिं जो बि नालो कोन्हे को। जॾहिं त शिया था दावा कनि था असांजे 12 इमामनि जा क़ुरान में नाला हुआ, पर उहे क़ुरान में कढी छॾिया अथनि। या वरी जीअं ॿियो मशहूर हुननि जो चवणु आहे, उसूल काफ़ीअ में हिननि जे बाक़ाइदे क़ुरान पाक जे मौज़ूअ ते हिकिड़ो सॼो बाब क़ाइमु थियल आहे। उन में चयो अथनि त जेको असली क़ुरान हो उहो 70 गज़ लंबो हो, 70 गज़ लंबो हो, ऐं उन जूं जेके आयतूं हुयूं से तक़रीबन 70,000 आयतूं हुयूं। जॾहिं त तव्हां आलिम आहियो, तव्हांखे ख़बर आहे, बल्कि पूरी दुनिया खे ख़बर आहे त क़ुरान पाक में तक़रीबन 6,500 खां मथे आयतूं आहिनि। की 6,600 के आयतूं आहिनि। उन में बि इख़्तिलाफ़ आहे, बार हाल खणी वधि में वधि 6,500 खणी ॿधो। 6,500 काॾे, 70,000 काॾे। जेकॾहिं तव्हां इन हिसाब सां अंदाज़ो कयो त 70,000 जे हिसाब सां माना हिन मौजूदा क़ुरान खां क़ुरान 5 6 थी वियो वधे। हा, 10 क़ुरान शरीफ़ थी वियो जेको मौजूदा क़ुरान खां बि वॾो हो। हाणे उहो क़ुरान वियो काॾे? शिया था चवंदो क़ुरान अली गॾु करे आयो हो, अबू बकर उमर कोन ॿुधो, न को ॾिठो, पोइ कावड़ जी अली रखी छॾियो। पोइ अली वरी पंहिंजे अहल बैतनि खे ॾींदो। पोइ तव्हां त हलंदे हलंदे इमाम महदी वटि कॾहिं आयो शियनि जे बक़ौल। पोइ इमाम महदी अलैहिस्सलाम जे मथां हमिलो कयो मुखालिफ़नि। पोइ इमाम महदी अलैहिस्सलाम मनसूर फिल गार, हिकिड़ो गार आहे इन मुल्क जे मथे, बगदाद खां मथे काॾे शाम जे मुल्क ॾे। पोइ हज़रत इमाम महदी उन गार में इन क़ुरान सूदो टुबी हणी वियो। पोइ क़ुरान बि इमाम महदी सां गॾु आहे, इमाम महदी बि उते आहे। पोइ इमाम महदी ईंदो कॾहिं जॾहिं पूरी रूई ज़मीन ते 313 पक्का शिया थींदा, पोइ ईंदो। 313 पक्का शिया जॾहिं थींदा, माना 313 जो अंग इन जे करे त बदर जे मैदान में मुस्लमान 313 त उन 313 जो अंग जॾहिं शियनि पकनि जो थींदो, पोइ इमाम महदी जी जमात चवंदी त हाणे मज़बूत आहे, 313 थियासीं, हाणे अलाह मदद। हीअ जेका पुत ख़ल्क़ घुमे थी अञा पका न आहिनि। माना जेकॾहिं पका हुजनि हा त इमाम महदी अची वञे हा न सही। हे जेके लखनऊ वारा, कोटलिजी वारा ऐं जेके ख़ैरपुर वारा ऐं ॿिए जहान वारा जिथे बि शिया घणा आहिनि, तव्हांजी माना ई पका ख़ुदि बि न आहिनि। तंहिंजे करे मां तव्हांखे बार बार इहा ॻाल्हि ताक़ीद करायां, बावर करायां थो त जेकॾहिं कॾहिं बि को तव्हांखे शियो चवे त असांजो क़ुरान ते ईमान आहे, तो कूड़ थो हणे। तव्हां हुनखे चओ ठीकु आहे, तुंहिंजो ईमान क़ुरान ते आहे, असां तुंहिंजो ईमान तॾहिं तस्लीम कंदासीं जॾहिं तूं पंहिंजे कंहिं आलिम शीए खां पंहिंजो किताब बुनियादी तरह वठी आणे ॾे, जंहिंमें तूं असांखे ॾेखार त हीउ वाक़ई क़ुरान पाक अलाए सचो आहे। ऐं इनशा अल्लाह तबारक व तआला मां तव्हांखे वसूख़ सां चवां थो त पहिरीं त इन ॻाल्हि ते अहल इल्म शियो तव्हां सां मुनाज़रो ई कोन कंदो, छो त साबित ई करे कोन सघो। नंबर 2, ऐं ॿियो हुन जे किताबनि में सबूत आहे ई कोन को त मौजूदा क़ुरान पाक सचो आहे। अहिड़ियूं कई आयतूं आहिनि जंहिं वजह साबित आहे त माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह हू क़ुरान पाक ते ईमान नथा रखनि। हाणे तव्हां इन में अंदाज़ो लॻायो त छा असांजो शियनि सां सिर्फ़ु इन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ आहे ख़िलाफ़त जे बारे में, या शियनि खे असीं सिर्फ़ु इन जे करे ख़राब सम्झो था जो अबू बकर उमर उस्मान खे नथा मञनि? न, अबू बकर उमर उस्मान सानवी हैसियत आहे। जेकॾहिं हुनखे मञे या न मञे उहा बाद जी ॻाल्हि आहे, लेकिन क़ुरान करीम हिकिड़ी बुनियादी अक़ीदो आहे जीअं आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही।
इहो बुनियादी ॻाल्हि आहे त अलाह ते मां ईमान आंदो, मलाइकती मलाइकनि ते ईमान आंदो, कुतुबी किताबनि ते किताबुल्लाह ते ईमान आणणु ज़रूरी आहे। त हाणे किताबुल्लाह खे माज़ अल्लाह मुहर्रिफ चवनि था, तारीफ़ दा मञनि था, ग़लति तस्लीम कनि था ऐं नाउज़ बिल्लाह मिन ज़ालिक खुटल सम्झनि था पिया। इमाम मोहम्मद जाफ़र सादिक खां कंहिं सवाल कयो आहे जेको शीयनि जे किताब में लिखियलु आहे त इमाम साहिब तव्हां असांखे ॿुधायो त पोइ असां ही जेको मौजूदु क़ुर आहे छो था पढ़ूं, जॾहिं असांजे अक़ीदे में आहे पोइ छो था पढ़ूं? त पोइ इमाम मोहम्मद जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला जवाबु हुनखे ॾिनो आहे त छा कयूं, मजबूरी आहे जो ॿियो क़ुर आहे कोन। असली क़ुर इमाम महदी खणी वियो आहे, ॿियो क़ुर आहे कोन, पोइ मजबूरी तहत इहो मिड़ई क़ुर पढ़ूं था। ऐं नंबर ॿियो इन जे करे पढ़ूं था त मतां माण्हुनि जा मुंहं असां खां फिरी वञनि, मतां माण्हुनि जा मुंहं असां खां फिरी वञनि। जे हिन ज़ाहिरी क़ुर खे सफ़ा छॾे ॾींदासीं त पोइ माण्हुनि जा मुंहं असां खां फिरी वेंदा। पोइ मजबूरी आहे, हिकु त असली क़ुर कोन्हे पाण वटि, नंबर ॿ त माण्हुनि जे मुंहनि खे बि फेराइणो कोन्हे, मिड़ई माण्हुनि खे बि राज़ी रखिणो आहे। पोइ तंहिंजे करे असां इन क़ुर खे मिड़ई पोइ जहिड़ो तहिड़ो जीअं तीअं भला जहिड़ो तहिड़ो करणो मंडो जीअं सम्झी नौज़ बिल्लाह पढ़ूं था पिया। हाणे इन मथां तव्हां ख़ुदि अंदाज़ो लॻाए छॾियो त जंहिंजो लक़ब आहे सादिक, उन सादिक जे मथां कहिड़ो कूड़ था हणनि पिया। जॾहिं त इमाम मोहम्मद जाफ़र सादिक आहे, सचो आहे, ऐं उन जे सचे जे मथां एॾो वॾो इल्ज़ाम हणणु, वॾो कूड़ हणणु, त उन हीअं थिए पियो चयो इन मां साबित आहे त शीयनि जो क़ुर पाक जे मथां कतई तौर सां ईमान कोन्हे। जंहिं करे मां खे मुंड में ॿुधायो त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त जेके शीयनि जा ॿ टोला आहिनि, उनमें हिकिड़ो इहो टोलो आहे जेको कतई तौर सां क़ुर करीम जो मुनकिर आहे, ऐं यकीनन जेको क़ुर करीम जो मुनकिर आहे उन जे बारे में असांजे उलमाए किराम जी फतवा आहे त बिल्कुलु कतई तौर सां काफ़िर आहिनि। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पंहिंजे फतवा में रद्दुर रिफ़्ज़ा वग़ैरह ॿियनि किताबनि में लिखियो आहे त अहिड़नि शीयनि जे अक़ीदे में मन शक फी कुफ़्रिहिम फहुव काफ़िरुन, जेको अहिड़नि जे कुफ़र में शक करे उहो बि काफ़िर आहे। माना ईअं खणी सम्झो त अहिड़े काफ़र खे काफ़िर मञणु ज़रूरियात दीन में शामिल आहे, दीन जे ज़रूरत में इहा ॻाल्हि शामिल आहे त अहिड़े काफ़र खे काफ़िर चवणु खपे। ऐं उन खां बाद में ॿिए नंबर जो मसइलो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे, सहाबा किराम जो ऐं खिलाफ़त जो। हीउ मुंहिंजो ॾाढो किताबु आहे, तव्हां ॾिसो मरहूम मुल्ला बाकर मजलिसी शीए मज़हब जो तक़रीबन जेको असली बुनियादु आहे सो मुल्ला बाकर मजलिसी जे किताबनि जे मथां रखियलु आहे। वॾे खां वॾो मुसन्निफ़ हिननि जो शीयनि जो, शिया जी दुनिया में वॾे खां वॾो मुसन्निफ़ जो मुल्ला बाकर मजलिसी आहे। हिन हिकिड़ो किताबु लिखियो आहे जेको 100 जिल्दनि में आहे, हिकिड़ो किताबु आहे हुनजो 100 जिल्द आहे, ईरान में मिले थो पियो। ऐं वॾे खां वॾो हिननि जो मतिलबु त राइटर आहे, लिखंदड़ आहे, ऐं शीए मज़हब जो बुनियादी हिन जे मथां आहे। हाणे ही नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक खिलाफ़त जे मामले ते पंहिंजे किताब 163 ऐं 167 ते नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक लिखे थो पियो अक़ुल यकीन। माज़अल्लाह सुम्मा माज़अल्लाह हिन जे अंदरि जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि से उहे अहिड़ा त ॾुख जहिड़ा आहिनि जो माण्हू पढ़ंदे बि हुनखे शर्म पियो थिए। बहरहाल बतौर हुज्जत जे दलील क़ाइमु करण जे का पढ़ी ॿुधाइण को गुनाह कोन्हे को। हिन में नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक लिखियो अथनि त जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जी विसाल थियो ऐं वफ़ात थी, त विसाल ऐं वफ़ात खां पोइ सक़ीफ़ा बनी साइदा में वञी अबू बकर ऐं उमर ऐं ॿियनि गॾिजी पाण खे ख़लीफ़ो मुंतख़ब कराए माण्हुनि खां बैअत वरिती। सुबुह जो टाइम थियो त हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे महफ़िल में मौजूदु न ॾिठऊं। पोइ हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी ज़ात खे घुराइण जे लाइ हिननि 2-3 माण्हू मोकिलिया, जंहिंमें हज़रत ख़ालिद बिन वलीद जो नालो सरे फ़हरिस्त शिया ॾींदा आहिनि। ऐं हज़रत ख़ालिद बिन वलीद उहो इस्लाम जो बतले जलील आहे जो अंग्रेज़ ईसाई ऐं यहूदी बि तस्लीम कनि था त वॾो मुजाहिद हो ऐं इस्लाम जी हुन वॾी ख़िदमत कई आहे। ऐं शिया उन खे माज़अल्लाह मिन ज़ालिक दुश्मन सम्झी चवनि था त हज़रत उमर जी सलाह सां हज़रत अबू बकर ख़ालिद बिन वलीद खे ऐं ॿियनि खे मोकिलियो, जेके अची हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवण सां तलवार खणी हज़रत अली जे घर में काहे पिया।
वो हज़रत अली करम अल्लाह वजल करीम खे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक मजबूर करे रीसमान दर गुलूए हक जूए आ मुती अम्र इलाही अंदाख्तंद व कशीदंद क अज़ खाना बेरू आवरदंद। ये उनजी मुल्ला बाकर मजलिसी जी असुली इबारत आहे जेका हक़ुल यकीन जे 163 सफ़े ते मौजूद आहे, जंहिंमें नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक लिखियो त कारे रंग जो रसो, रंग बि हरा में लिखी वियो आहे, कारे रंग जो रसो हो, उहो कारे रंग जो रसो खणी हज़रत अली जे घर में अंदर दाख़िल थिया ऐं ज़ोरी दाख़िल थियण खां पोइ हज़रत अली जे ॻिची में रसो विधऊं। हालांकि तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि कंहिं बि माण्हू खे जबरन छिकबो आहे, गीहबो आहे त ॿाहुनि खां वठिबो आहे, टंगो टाली कबो आहे। ईअं कोन हूंदो आहे जो बिस करे हुनखे बीहारे सिलनि में रसो विझे ऐं कंध में रसो विझे, ईअं त को ढगे ढोर खे कबो माण्हू खे ईअं केरु कंदो आहे, पर हिन को अफ़सानो ठाहियो आहे। अली साईं करम अल्लाह वजल करीम जी तौहीन कई अथनि त हज़रत अली करम अल्लाह वजल करीम खे रीसमान दर गुलू हक़ जोए आमुती अमर इलाही अंदाख्तन रसो हज़रत अली मुर्तज़ा जे कंध में विझी गीहींदा आया व कशीदंद ऐं छिके आया अज़खाना बेरू आवरदंद, घर खां ॿाहिरि वठी करे अची नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अली साईं जी बैत अबू बकर जी बैत करायूं। हाणे तव्हां इन मूं अंदाज़ो लॻायो त हिकिड़े पासे ही चवंदा आहिनि त अली शेर ख़ुदा आहे, असदुल्लाह गालिब आहे, लेकिन हिन रिवायत मां त मालूम थियो त गालिब त कोन थियो, मग़लूब थियो। जेकॾहिं गालिब हुजे हा त उन सां ग़लबे में करे हा, हमिलो करे हा, विढ़े हा, पर विढ़ियो बि कोन, रसो बि न विझण ॾे हा। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक इन खां अलावा हिन किताब जे अंदरि ईअं बि लिखियलु आहे, हक़ुल यकीन वारो लिखे थो त अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं राति नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात दफ़न थिया आहिनि, उन राति दफ़न करण खां बाद में पंहिंजे खच्चर मुबारक ते बीबी फातिमत ज़हरा खे बि सवार कयो, हज़रत इमाम हसन खे बि सवार कयो, इमाम हुसैन खे बि सवार कयो ऐं उन जी रसो वठी पूरे मदीने में दर दर घर घर वियो ऐं हर हिक खे, मुहाजिर खे, अंसार खे, कुरैशन खे, सभिनी खे वञी मिनथूं कई त मां रसूलुल्लाह जो सौट आहियां, रसूलुल्लाह जो न्याणो आहियां, ये रसूलुल्लाह जी न्याणी तव्हां ॾे वठी आयो आहियां, हे रसूलुल्लाह जा ॾोहिटा तव्हां ॾे वठी आयो आहियां, तव्हां मुंहिंजी बैत कयो। पर हीउ लिखे थो शियो मुला बाकर मजलिसी त कंहिं बि माण्हूअ अली साईं जो चवणु कोन वरितो ऐं सभिनी अबू बकर जी बैत कई, अलीअ जी कान कयूं। हाणे तव्हां मुस्लमान आहियो, पंहिंजे ज़मीर खां पुछो, अवां कंहिं इक़्तिदार जे लाइ, कुर्सीअ जे लाइ, नौकरीअ जे लाइ कंहिं ज़ाल वठी वेंदो, पंहिंजी न्याणी वठी वेंदो, भई मां न्याणी वठी आयो आहियां, ज़ाल वठी आयो आहियां, मेड़ करे मूंखे नौकरी ॾे, मूंखे कुर्सी ॾे, मूंखे इक़्तिदार ॾे, वोट ॾे मूंखे, कॾहिं बि न। केतिरो बि माण्हू ज़मीर खां किरियल हुजे पर वोट वठण जे लाइ ईअं कोन वेंदो आहे। हज़रत अली जे ज़मीर जे ख़िलाफ़ केॾी वॾी शीअनि तोहमत हई आहे ऐं बीबी साहिबा पाक दामन रज़ी अल्लाह ताला जी इज़त ऐं इफ़त खे खुटाइण जे लाइ केॾी वॾी ॻाल्हि कई आहे त अली साईं खे एतिरो त को हिर्स हो, एतिरी त का लालच जी तमन्ना हुई जो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक न्याणियूं वठी, ज़ालूं वठी, बचड़ा वठी घर घर चवंदो रहियो। इहो सॼो कूड़ जो अफ़सानो ठहियल आहे। हज़रत अली करम अल्लाह वजल करीम जी ज़ात बाबरकात खे हिकिड़े शख़्स चयो आहे ऐं अली सही सही रिवायतुनि में जेका ॻाल्हि अचे थी उहा इहा ई आहे त ए अली तूं उहो शख़्स चवण वारो मुनाफ़िक़ हो, ऐं अली तूं अॻु में थी, असां तुंहिंजे पुठियां आहियूं, तो वटि लश्कर न आहे त असां लश्कर वठी था अचूं, तो वटि हथियार न आहिनि त असीं तोखे हथियार ॾियूं था, तूं अबू बकर खे कुर्सी तो लाह, अबू बकर खे हटाए, असां तुंहिंजी मदद कंदासीं, लड़ाई कंदासीं, हथियार ॾींदासीं, पर तूं हक़दार आहे। मुनाफ़िक़ माण्हू इस्लाम खां वेर पियो वठे, हुन इहे लफ़्ज़ चया। हज़रत अली करम अल्लाह वजल करीम जेको हुनखे जवाबु ॾिनो सो सोनरी अखरनि सां लिखण जहिड़ो आहे, पर सोन जे अखर खां बि जेकॾहिं का अञा का वधीक क़ीमती शइ हुजे हा त उन सां लिखिजे हा। हज़रत अली करम अल्लाह वजल करीम उन खे जवाबु ॾिनो त ख़बरदार मुनाफ़िक़, तूं इस्लाम खां वेर वठण थो चाहीं ऐं इस्लाम जे दायरे में दाख़िल थी अहिड़ी ॻाल्हि थो कहीं जेका मुस्लमान कोन कंदो आहे। पर हाणे जवाबु मुंहिंजो ॿुध, मां इन जो जवाबु तोखे इहो थो ॾियां त मां तोखे ईअं त कोन चवंदुसि त हथियार बि खणी आ, माण्हू बि वठी आ, मुंहिंजी मदद कर, बल्कि मां तोखे ईअं जवाबु ॾींदुसि त अलीअ जे सिसीअ में जेसीं ताईं साहु आहे तेसीं ताईं माउ पुटु कोन ॼणियो आहे जेको अबू बकर खे मुसले तां हटाए सघे। सबबु कहिड़ो आहे? सबबु इहो ई आहे त मूं पाण हिननि अखियुनि सां ॾिठो जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजो हुकुम ॾेई अबू बकर सिद्दीक़ खे मुसले ते बीहारियो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे ज़िंदगी पाक में 17 नमाज़ूं
चइनि पहरनि में घणी नमाज़ियूं हूंदियूं आहिनि रात्रिअ में 5 नमाज़ूं हूंदियूं आहिनि त हिकिड़ा 5 ॿिया 5 टियां 5 15 उन खां पोइ 2 नमाज़ूं तक़रीबन माना 3 ॾींहं 3 रातियूं 3.5 ॾींहं थी विया घणे घटि वञी। हज़रत अली से करमल्लाह वजह करे फरमाइनि था त मां पाण ॾिठो रसूलुल्लाह जे हयातीअ में अबू बकर सिद्दीक़ 17 नमाज़ूं पढ़ायूं आहिनि पर आख़िरी नमाज़ बि रसूल करीम अलैहिस्सलाम अबू बकर खे मुसल्ले ते बीहारे पंहिंजे हुजरे शरीफ़ मां दरवाज़ो खोले निहारियो आहे। पंहिंजो दरवाज़ो जो खुलियो त सहाबा खे रसूलुल्लाह सां मुहबत हुई। अगरि हुननि जा मुंहं काबे ॾे हा, अगरि हुननि जा मुंहं इमाम जे पुठियां हुआ, मुंहं नमाज़ में अलाह जे दरगाह ॾे हा, सभु अलाह जे हुज़ूर में बीठा हा, पर इहे साइड में रसूलुल्लाह दरवाज़ो जो खोलियो ऐं दरवाज़े खुलण जो आवाज़ छो त सभु नमाज़ी सहाबी नमाज़ जे बावजूदि हुज़ूर करे बि निहारे रहिया ऐं इन ख़ुशी में आहे त शायदि रसूलुल्लाह हाणे अचनि था ऐं अची असांखे नमाज़ पढ़ाईंदा। पर हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ाहिरी अहिड़ी कैफ़ियत में अहिड़ी हालत में पंहिंजे सहाबा खे ॾिठो त हिकिड़े इमाम जे पुठियां मां हिन खे बीहारे छॾियो आहे ऐं तोड़े मां मुसले ते बि न बीहंदा आहियां त बि हुनजे पुठियां नमाज़ पढ़नि था त हुज़ूर खे तसल्ली थी वई त हाणे मां जेको दीन आंदो हो इंशाअल्लाह इहो क़यामत ताईं हलंदो। हाणे रहियो सुवाल इहो जेको आम तरह सां इहो चयो वेंदो आहे त शिया घणो इन खे उछलाईंदा आहिनि, हिननि जा ज़ाकिर हिननि जा मौलवी ऐं हिननि जा जाहिल उनखे इहो सेखारियो वियो हूंदो आहे त भई ठीकु आहे अबू बकर खे नबी करी मुसले ते बीहारियो, अली साईं ठीकु आहे उनजे पुठियां नमाज़ पढ़ी क़बूल था कयो, लेकिन इहा हिकिड़ी तमामु बेमुरवती आहे जो मुर्शिद हुजे पीर हुजे उस्ताद हुजे या वरी नबी करीम जहिड़ी ज़ात हुजे उनजो जहान मां विसाल थी वञे, बुरको मटाइजी वञे ऐं असहाब सगोरा उन जे जनाज़े में न अचनि, कफ़न में न अचनि, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, हुज़ूर जे दफ़न में न अचनि ऐं कुर्सी खे लॻी वञनि। इहा तोहमत हणंदा आहिनि सहाबा किराम जे मथां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि किरामनि महबूबनि करीमनि जे जनाज़े में शिरकत कान कई। जेके बि नबी पाक जा सहाबी हुआ उहे सभु जो सभु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे जनाज़े में शरीक कोन थिया। मुंहिंजे हथ में ई शियनि जो मोतबर किताब आहे उसूल काफ़ी, मूं वटि असुल बि आहे, हीअ शियनि वरी उर्दू में तर्जुमो करे छपरायो आहे, तव्हां जे मां तर्जुमो खणी आयो आहियां, असुल बि असां वटि मौजूदु आहे। हाणे हू तोहमत कहिड़ी था हणनि पिया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे जनाज़े में सहाबी कोन आया, न को मुहाजिर आया न को अंसार आया, छा वञी अकेलो वीचारो अली हो, उन्हीअ पे नबी साईं खे गुस्ल ॾिनो, उन्हीअ पे कफ़न पारायो, उन्हीअ पे क़बर खोटरी, उन्ही अकेले वीचारे दफ़न कयो, नबी जे जनाज़े में ई न आया। उहे जेके जनाज़े में न आया उनखे कुर्सी जी लालची उहे कहिड़ा वफ़ादार थिया। हाणे उन जे बारे में तव्हां अहले सुन्नत खां फ़ैसिलो न वठो, तव्हां फ़ैसिलो ख़ुदि शियनि जे किताब उसूल काफ़ी खां वठो। ही 558 सिफ़ो उसूल काफ़ी तर्जुमे वारे जो आहे, उन ते मां इबारत तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां जंहिंमां तव्हां अंदाज़ो लॻायो त हिननि केतिरो कूड़ हयो आहे। पंहिंजनि किताबनि खे बि कोन था ॾिसनि, पंहिंजनि किताबनि खे जेके ॾिसनि हा त बि इहा ॻाल्हि मसइलो हल थी वञे हा। असल में इबारत इहा अन अबी जाफ़रन क़ाल लम्मा क़ुबिदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लत अलैहिल मलाइकतु वल मुहाजिरून वल अंसार फौजन फौजन। ऐं तर्जुमो बि शीअं कयो आहे जेको मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां, कंहिं सुन्नी जो थियल कोन्हे। इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम ने फरमाया जब रसूल खुदा की रूह कब्ज़ हुई तो मलाइका ने और मुहाजिरीन ने और अंसार ने जोक दर जोक हजरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर नमाज पढ़ी। हाणे तव्हां इन में अंदाज़ो लॻाए सघो था त ही जेके अॼुकल्ह जा जाहिल शिया चवनि था हुननि जा ज़ाकिर